अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली तहीम तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में ज़हर ज़िंदगी ड्रामे के बारे में अगकथी करण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे की किस्त नंबर 21 खां वठी 25 ताईं छा थियण वारो आहे। अॼु मां तव्हांखे हिन वीडियोस में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक ना कयो तो मुंहिंजी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो, जे अगर तव्हां मुझे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामो तो ॾिसी रहा आहियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे की किस्त नंबर 16 खां वठी किस्त नंबर 20 ताईं तव्हां ॾिठो हूंदो त इन में छा थियो। दोस्तों रेस गफ़ार खान जेको आहे त होठे वारनि खे रबन वारनि के पाण में ठा कराए छॾींदो आहे हिक ॿिए के रिश्ता भी ॾेई रहा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त हिक ॿिए के रिश्ता ॾेई रहा आहिनि। होठे वारा पंहिंजी भेण जो रिश्तो रबन के ॾींदा रबन वारा पंहिंजी भेण जो रिश्तो लुकमान के ॾेई रहा आहिनि। दोस्तों हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारी किस्तनि में 21 किस्त में या वरी 22 या 23 किस्त में छा थियण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रबन वारा पंहिंजी भेण के वनवा मां कढे विहाईंदा ही शादी रुकजी वेंदी। लुकमान जी शादी पठाणीअ सां कोन थींदी। दोस्तों आखिर कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं जिन जे लाइ रबन वारा पंहिंजी भेण के वनवा मां कढे विहाईंदा। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा चैनल के सब्सक्राइब कंदा। दोस्तों उन्हनि दोस्तन जी वॾी वॾी मेहरबानी जेके दोस्त असांजी वीडियो के ॾिसी सुठा सुठा कमेंट कंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि दोस्तन के खुश रखे, सलामत रखे, जिथे हुजन खुश हुजन, आबाद हुजन।